अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव ऐं आबाद हूंदव। रब पाक कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशह शाद आबाद हूंदव। असांजी इहा दुआ आहे जिथे बि हूंदव रब पाक तव्हांखे हमेशह शाद ऐं आबाद रखंदो। दोस्तों, अॼु आउं वञी रहियो आहियां शहर, मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढो मूंखे आहे थोरो ज़रूरी कमु ऐं अॼु व्लॉग थींदो तमामु इंट्रस्टिंग। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि असां सां रहंदव गॾु ऐं असां हिन महिल वञी रहिया आहियूं रोड जी तरफ़। रक्शो असांजो बिल्कुलु तक़रीबन आहे तयारु। असां वेठा रक्शे ते, हितां पोयों जो बैकग्राउंड ॾिसो, हीउ शहर तव्हांखे ॾेखारींदुमि त असांजो शहर आख़िर कहिड़ो न ख़ूबसूरत आहे। तव्हां ॾिसो रोड ऐं रस्ता तमामु ज़बरदस्त आहिनि। हर को पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त तरीक़े सां हर को पंहिंजी धुन में मगन आहे। कोई बि कंहिंसां जीअं ॻोठाणो माहौल हूंदो आहे त हुनजी गिला हुनजो गिला, हिते कोई सिस्टम कोन्हे। शहर आहे तक़रीबन हर क़िस्म जा, हर को मज़ा माण्हू रहंदा आहिनि, हर को पंहिंजे कम में मस्तु हूंदो आहे। ऐं असां बि वञी रहिया आहियूं शहर। मूंखे खणणो आहे थोरो हल्को फुल्को सामान वठिणो आहे। नंढनि जूं ख़्वाहिशूं आहिनि, उहे मूंखे पूरियूं करणियूं आहिनि। ऐं हीअ आहे असांजे घर खां थोरो ई हे आहे चौंक, अलमदार चौंक। तव्हां ॾिसो अलम पाक लॻियलु आहे, साम्हूं आहे हाईवे बाईपास, साम्हूं असांजो आहे शहर। शहर वञण खां पोइ असां कंदासीं ख़रीदारी। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि हूंदव असां सां गॾु। अॼु जो वीडियो थींदो तमामु इंट्रस्टिंग। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि सपोर्ट लाज़मी कंदव। ऐं वॾे टाइम खां बाद में ही वीडियो अपलोड करे रहियो आहियां। कमु हुयो मूंखे तमामु घणो, टाइम मिली न पियो सघियो, उन हिसाब सां वीडियो न पियो अपलोड करे सघां। उन हिसाब सां अॼु खां स्टार्टिंग कंदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हांखे रोज़ जी बुनियाद ते हर रूटीन इंशाअल्लाह ताला ॾेखारबी। उमेदु आहे त तव्हां हर वारे तरफ़ां हिन वारे बि असांजी हेल्प कंदव, सपोर्ट कंदव, वीडियो मुकमल ॾिसंदव। वीडियो अगरि तव्हांखे सुठो लॻे त लाइक सब्सक्राइब कजो। तमामु बहितरीनु लॻे त वीडियो खे शेयर करे छॾिजो, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हां ॾिसो हीअ आहे असांजो शहर असां पहुची चुका दोस्तों, असां पुॼी चुका आहियूं पंहिंजे शहर में। हे तव्हां ॾिसो हीअ आहे असांजो शहर, जिथे ज़रूरत जी हर शइ मिली वेंदी आहे। सब्ज़ी हुजे, फ्रूट हुजे, कंहिं बि क़िस्म जी काई बि शइ हुजे तक़रीबन बासानी मिली वेंदी आहे। ऐं तव्हां ॾिसो त हर माण्हू तक़रीबन पंहिंजे कम सां आहे रुधल। ऐं हीअ आहे असांजे साम्हूं मार्केट। तव्हां ॾिसो त हर रेड़ी वारो, हर दुकान वारो ऐं हर को माण्हू पंहिंजे कम में आहे मगन। तमामु बहितरीनु महिनत लाज़मी हूंदी आहे ऐं महिनत सां ई तक़रीबन तव्हां ॾिसां केला ॾिसो केॾा ज़बरदस्त आहिनि। केलनि जा बाग़ बि असांजे इलाइक़े में आहिनि तमामु घणा। ऐं तव्हां ॾिसो त साम्हूं आहे मस्जिद शरीफ़ बिल्डिंग ज़बरदस्त। ऐं त दोस्तो, इहो असांजी आहे हिकु नंढी कोशिशि जंहिंखे तव्हां ॿाहिरि पंहिंजे कामयाबु तव्हां ॿाहिरि बणाए सघो था। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि असांजी सपोर्ट बि लाज़मी कंदव। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चन्ना व्लॉग। आउं आहियां वाजिद चन्ना। हे साम्हूं आहे मस्जिद शरीफ़ ऐं साम्हूं मस्जिद शरीफ़ खे साम्हूं ई सम्झो त मार्केट आहे ज़बरदस्त। होलसेल जा शॉप आहिनि, तमामु वॾा वॾा दुकान बि आहिनि। ऐं असांखे चवां हीउ उहो हाईवे आहे जिथे कराची खां सखर खां, यानी कराची खां सखर खां कराची जिॾे बि तव्हांखे वञिणो हुजे हितां बासानी गाॾी मिली वेंदी आहे। ऐं हीउ साम्हूं वॾो आहे वेगुननि जो, साम्हूं मस्जिद शरीफ़ आहे। साम्हूं ॾिसो त रोड आहे असांजे इलाइक़े जो ज़बरदस्त। हलो ना रक्शो दोस्तों, शहर खां मां पंहिंजे घर तरफ़ वापसी पहुची चुको आहियां। मूंखे जेको सामान वठिणो हुयो मुख़्तसिर हुयो, मां वठी छॾियो आहे। नंढड़ो आहे मूंसां गॾु जेको तमामु घणो तंग थी चुको आहे पंधु करे करे। तक़रीबन शहर में असां पंधु ई घुमंदा आहियूं। नंढो आहे, गर्मी जे हिसाब सां गर्मी थोरी चिट जी हली रही आहे। अञा मौसम एॾी ख़ासि चेंज कोन थी आहे, पर नंढो थी पियो आहे तमामु घणो तंग। असां पंहिंजे घर जे ॿाहिरां हया आहिनि बदकूं, जिते साहु पटे रहियो आहे। साम्हूं आहे दुकानु, असांखे वठणी आहे दही, नंढे खे मोकिलियो आहे दही जे लाइ। साम्हूं ॾिसो हीअ असांजी आहे मेन गली। घर मां पहुची चुको आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां पहुतो आहियां खेर सां पंहिंजे घर। मुंहिंजो नंढो तमामु इंतज़ारु करे रहियो, पर मां हिन जे लाइ कुझु न वठी सघियो आहियां। मुंहिंजा पैसा थी विया पूरा। ऐं हीअ आहे मुंहिंजो पुटु मीर मुर्तज़ा, हिन जी वॾी आहे माइजोपल, जेको तमामु घणो ख़ुशि आहे। मुंहिंजो वॾो पुटु आहे
उनजे लाइ मां वरिती आहे चम्पल। मां तव्हांखे ॾेखारींदुमि त मां उनजे लाइ चम्पल आख़िर वरिती कहिड़ी आहे। दोस्तो हीअ चम्पल वरिती आहे मां पंहिंजे वॾे पुट जे लाइ ऐं तमामु घणो रोई रहियो। उन चम्पल वई छिॼी। अॼु मूंखे शहर जो ज़रूरी कमु उन हिसाब सां मां चम्पल वॾे पुट जे लाइ वरिती आहे। हीअ बि वरिती आहे। छा कयूं, ॿार जूं ख़्वाहिशूं वालदेन जो फ़र्ज़ु हूंदो आहे पूरियूं करणु। असांजी बि तमामु घणी कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे बचनि जूं जेके बि ख़्वाहिशूं हुजनि जाइज़ ख़्वाहिशूं उहे पूरियूं लाज़मी कंदा आहियूं। भले मां पंहिंजे लाइ मुंहिंजी जुती मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ मुंहिंजी जुती आहे जेका बिल्कुलु डिॼंदो आहियां त किथे छिॼी न पए, पर बचनि जूं ख़्वाहिशूं मां लाज़मी पूरियूं कंदो आहियां। दोस्तो अॼु जो व्लॉग तमामु इंट्रस्टिंग हूंदो। तमामु घणे टाइम खां पोइ मां वीडियो ठाहे रहियो आहियां। तमामु घणा कमकार वधी चुका हुया, पर उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि असांजी सपोर्ट बि लाज़मी कंदव, असांजो वीडियो बि लाज़मी ॾिसंदव ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हां सभिनी ॿारनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। जेके नवां दोस्त उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त सब्सक्राइब। जीअं हिनमहिल तक़रीबन थी रहिया आहिनि ॾींहं जा 1:30। मां खोलियो आहे पंहिंजो शॉप। मां वेठो आहियां पंहिंजे शॉप ते। त दोस्तो उमेदु आहे अॼु हिकु नंढी कोशिशि तमामु घणे टाइम खां पोइ जेका असां कईसीं, उमेदु आहे तव्हां सभिनी ॿारनि खे पसंदि लाज़मी ईंदी ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां असांजो वीडियो ॾिठो। त दोस्तो रखिजो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।